नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में छितनि कुतनि 5 ॼणनि खे ॾाढ़े विधो आहे। लाॻापियल यूसी सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। कंदरा में औरतुनि समेत 3 ॼणनि खे छितनि कुतनि ॾाढ़े विधो आहे। यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठ अबिजाणो ऐं वाह बुरड़ा में कुतनि जे ॾाढ़नि जो यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ अलॻि-अलॻि FIRs दाख़िल कयूं वेयूं आहिनि। मियां साहिब जो ॻोठ अमीर कलर में कुतनि ॿारनि खे ॾाढ़े विधो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। दोदापुर में छिते कुते ॿाल खे ॾाढ़े विधो आहे, जंहिंखे वैक्सीन जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में छितनि कुतनि 5 ॼणनि खे ॾाढ़े विधो आहे। लाॻापियल यूसी सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। कंदरा में औरतुनि समेत 3 ॼणनि खे छितनि कुतनि ॾाढ़े विधो आहे। यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठ अबिजाणो ऐं वाह बुरड़ा में कुतनि जे ॾाढ़नि जो यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ अलॻि-अलॻि FIRs दाख़िल कयूं वेयूं आहिनि। मियां साहिब जो ॻोठ अमीर कलर में कुतनि ॿारनि खे ॾाढ़े विधो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। दोदापुर में छिते कुते ॿाल खे ॾाढ़े विधो आहे, जंहिंखे वैक्सीन जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।